ज़िंदगी इख्तियार कंदो तो अल्लाह ताला जी तरफ़ों अवां जे मथां बरक़ात जा दरवाज़ा खुलंदा आसमान ज़मीन खां। पर जेकॾहिं तकज़ीब कई, नाफ़रमानी कई, बदअमली कई तो पोइ उन जो नतीजो ऐं अंजाम तबाही आहे। त रब जी नाफ़रमानी ऐं गुनाहनि जो अंजाम नतीजो आख़िरकार तबाही आहे। जॾहिं त ईमान, नेकी, तक़वा, परहेज़गारी इन सां बाने जे उमिरि में, बाने जे रिज़्क़ में बरकत पहुचंदी। बरकत शइ जी घणाई जो नालो आहे। बरकत हे आहे जो अल्लाह ताला बाने खे जेका शइ अता कई आहे बानो उन ते ख़ुशि हुजे, घणे जो हिर्स न हुजे। ऐं बरकत हे आहे त जेके असां अल्लाह जूं नेमतूं इस्तेमालु कयूं पिया, उहे नेमतूं इस्तेमालु करण खां बाद में असांजी जेके तवानाई अचे पई, जिस्म में क़ुवत ऐं ताक़त अचे पई, उहा क़ुवत ऐं ताक़त जेकॾहिं रब जे फरमान बरदारी जे कम में सरफ़ पई थिए त चइबो त इन रिज़्क़ में बरकत आहे। मानी मुखादी आहे, जिस्म में ताक़त आई आहे, जिस्म में जान आई आहे, साड़ाई ख़तमु थी आहे, त हाणे जो जिस्म में क़ुवत आई आहे, हाणे उहा क़ुवत मुंहिंजी सरफ़ पई थिए नेकी जे कमनि में, इबादत में, रियाज़त में, तिलावत में, हलाल कमाई करण में वग़ैरह। त हाणे चइबो त इन रिज़्क़ रोज़ी में बरकत आहे। पर रिज़्क़ ऐं रोज़ी मुखादो आहे ऐं उन रोज़ी खाइण खां बाद में जेका मुंहिंजी जिस्म में सघ आई आहे, क़ुवत आई आहे, तवानाई आई आहे, इहा तवानाई वरी रब जी नाफ़रमानी में ख़र्च बि थिए, गुनाहनि में, फ़हाशी में, उरियानी में, धोखेबाज़ी में, ठगी में, चोरी ज़ोरी में इहे तवानायूं ख़र्च थियनि पियूं त इहा बेबरकती थिए पई। त बरक़ात इहो ई आहे जेका शइ बाने खे रब खे वेझो करे। पोइ नेमतूं बाने खे मिलियल आहिनि, माल आहे, दौलत आहे, उहिदो आहे, इक़्तिदार आहे, जंहिं क़िस्म जी अल्लाह ताला बाने खे नेमत ॾिनी आहे, सलाहियत ॾिनी आहे, अखि हुजे, कन हुजे, जिस्मानी हुजनि या ॿियूं जंहिं क़िस्म जूं नेमतूं आहिनि। हाणे जेकॾहिं उहे नेमतूं नेकी जे कमनि में सरफ़ पियूं थियनि, नेकी जे कमनि में इस्तेमालु पियूं थियनि, जंहिंजे करे बाने जा दर्जात वधनि पिया त चइबो त इहे नेमतूं हिन में बरकत आहे। पर इहे ई नेमतूं जेकॾहिं रब जी नाफ़रमानी में सरफ़ पियूं थियनि त इन जी बेबरकती थिए पई। त अल्लाह ताला फरमायो ईमान ऐं तक़वा इख्तियार कंदव त पोइ तव्हांजे लाइ आसमान ऐं ज़मीन खां बरकतुनि जा दर खुलंदा। पर जेकॾहिं तव्हां रब जा नाफ़रमान थींदव त पोइ नतीजो तबाही आहे। ऐं अल्लाह ताला ॿारनि खे झंझोड़ियो आहे त तव्हां अल्लाह जे अज़ाब खां बेख़ौफ़ा छो थी पिया आहियो, अल्लाह ताला जी मख़फ़ी तदबीर जेका आहे उन खां बेख़ौफ़ा छो थी पिया आहियो। ॾिसो केतिरा ई ॻोठ हुआ, केतिरियूं ई बस्तियूं हुयूं जिन अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी कई, रब जे रसूलनि जी तकज़ीब कई, उन्हनि जे मुक़ाबले में आया त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे हलाके बर्बाद करे छॾियो। जेकॾहिं तव्हां बि नाफ़रमानी वारो रस्तो इख्तियार कंदव त इहो बि ख़तरे वारो रस्तो आहे, तंहिंजे करे ख़ुदा ख़ौफ़ी कयो। फरमाया वलौ अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़। जेकॾहिं इहे ॻोठनि वारा ईमान आणनि ऐं तक़वा इख्तियार कनि हा, जिन जो पोइ ते तज़किरो थियो आहे, सैयदना नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जो, क़ौम आद, क़ौम समूद, लूत अलैहिस्सलाम जी क़ौम, असहाब ऐका जिन शुएब अलैहिस्सलाम नबी थी करे आया, नाफ़रमानी करे जेके हलाक थिया। फरमाया वलौ अन अहलल क़ुरा, जेकॾहिं बेशक ॻोठनि वारा ईमान आणनि हा, वत्तक़ौ ऐं तक़वा वारी ज़िंदगी इख्तियार कनि हा, लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़, त असां इन्हनि जे मथां ज़मीन ऐं आसमान खां बरकतूं खोले छॾियूं हा। वलाकिन कज़्ज़बू, पर इन्हनि तकज़ीब कई, असांजे नबियनि खे कूड़ो भायो, अल्लाह जे दीन खे कूड़ो भायो, रब जे तौहीद जो उन्हनि इनकार कयो आहे। फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ असां उन्हनि खे पकड़ियोसीं उन्हनि जे बदअमली जे करे।
अफ अमिन अहलुल कुरा अन यातियहुम बसुना बयाता, नाफरमानी जे करे उहे त पकड़िया विया। और अफ अमिन अहलुल कुरा, ये मौजूदीन जेके ॻोठनि में रहनि पिया, ये कीअं बेखौफ़ा थी विया आहिनि ही जो अचे हिननि वटि असांजो अज़ाब राति जे वॻड़नि में। वहुम नाइमून, हिन हाल में जो उहे सुतल हुजनि। अवामिन अहलुल कुरा, ये ॻोठनि वारा कीअं बेखौफ़ा थी पिया आहिनि ही जो अचे हिननि वटि अज़ाब असांजो मंझंदि जो। वहुम यलअबून, हालांकि ये पंहिंजे रांदि रूंद में हुजनि, पंहिंजे धंधेदारी में हुजनि। अफ़अमिनू मकरल्लाह, अल्लाह जी मख़फ़ी तदबीर खां डिॼनि नथो नथा, उन खां छो बेखौफ़ा थी विया आहिनि। फला यअमनु मकरल्लाहि इल्लल क़ौमुल ख़ासिरून, रब जी तदबीर खां बेखौफ़ो उहो ई थिए थो जेको खसारे ऐं टोटे वारो आहे। माना हर वक़्तु मानो अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ रखे, गुनाहनि ऐं नाफ़रमानी खां बचे, पर इताअत ऐं फरमान बरदारी खां पोइ बि माण्हू डिॼंदो रहे। अल ईमान बैन अल ख़ौफ़ व रजा, महबूब साईं फरमायो त ईमान ख़ौफ़ ऐं उमेद जे दरमियान में हूंदो आहे। माण्हू अल्लाह जो ख़ौफ़ बि रखे ऐं वरी आमाल सालिह करे अल्लाह में जेको आहे उमेद बि रखे त अल्लाह तबारक व तआला मूंखे सुहिणो अजर अता फरमाईंदो ऐं मूंखे नजत अता फरमाईंदो। छा सा फरमायो, कट बि कम बि, माना अमल बि कंदो रह ऐं गॾोगॾु ॾकंदो बि रह। अमल करे वरी बानो जेको आहे तकबुर में न अचे, वॾाई में न अचे, छो त असां पाण खोटा, असांजा अमल खोटा। बसि रब पंहिंजे फज़ल सां इन्हनि अमाल खे खड़ा करे क़बूल फरमाए त मर्ज़ी वारो, जेकॾहिं खोटनि अमलनि खे जे धुकार छॾे तॾहिं बि रब मर्ज़ी वारो आहे। तंहिंजे करे बानो पंहिंजे अमलनि ते न भाड़े, बसि अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल जो हुकुम आहे आमाल कंदो रहे ऐं पोइ वरी अल्लाह खां डिॼंदो बि रहे ऐं हर वक़्त में बानो अल्लाह जे बारगाह में इहो अर्ज़ु कंदो रहे त रब्बा असीं पाण बि खोटा, असांजा अमल बि खोटा आहिनि। इन्हनि खोटनि अमलनि खे तूं खरा बणाए करे